अमलदारनि खे चवण लॻो त मुंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ अवां जेको आहे फरियाद दाख़िल करियो जीअं उहो मुंहिंजी शादी कराए अवां प्लीज़ उनखे जेको आहे ॿधी अचो। नौजवान आगाह कयो अमांखे त घोटकी जो इलाइक़ो रामती जिते शादी न कराइण ते नौजवान पंहिंजे ई पीउ ख़िलाफ़ थाणे ते पहुची वियो। ॻोठ नारेवासी ग़ुलाम मुस्तफ़ा शर पीउ ते NC दाख़िल कराइण लाइ थाणे ते पहुतो आहे। नौजवान जो चवणु आहे त वालिद ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कई वञे त जीअं हू मुंहिंजी शादी कराए। घोटकी जो इलाइक़ो रामती जिते शादी न कराइण तां नौजवान पंहिंजे ई पीउ जी शिकायत खणी थाणे ते पहुतो। ॻोठ नारेवासी ग़ुलाम मुस्तफ़ा शर पंहिंजे ई पीउ ते NC दाख़िल कराइण जे लाइ थाणे ते पहुतो आहे ऐं नौजवान जो चवणु आहे त वालिद ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ हिते पहुतो। संदसि वालिद उन जी शादी नथो कराए। शादी नथा कराइनि। केरु थो नथो कराए? वालिद साहब। छाजे करे? अलाए छाजे करे? माई गाॾी थिए थी। इन जा ई तफ़सील वधीक मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मज़हर चाचड़ खां। मज़हर, नौजवान शादी लाइ एतिरो बेसब्र आहे, पंहिंजे ई पीउ जे ख़िलाफ़ हू शिकायत खणी थाणे ते पहुतो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रामती भरिसां ॻोठ आहे नारो, उतां जो जेको रहवासी आहे जंहिंजो तालुक शर बिरादरी सां आहे, ग़ुलाम मुस्तफ़ा शर जेको ओॿावड़ो थाणे ते पंहिंजे ई घर वारनि ऐं पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ जेको आहे ओॿावड़ो थाणे ते वञी पहुतो आहे। उते वञी फरियाद बि दाख़िल कराए। हुनजो चवणु आहे त मुंहिंजो पीउ जेको आहे मुंहिंजी शादी नथो कराए। मां वॾे वक़्त खां वठी करे कोशिशि कयां पियो। हाणे जॾहिं हू थाणे ते पहुतो त उते अमलदारनि खे चवणु लॻो त मुंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ अवां जेको आहे फरियाद दाख़िल करियो जीअं हू मुंहिंजी शादी कराए अवां प्लीज़ उनखे जेको आहे ॿधी अचो। नौजवान बेसब्र थी करे जेको आहे पहिरियां जेके उतां जा इलाइक़े जा माण्हू आहिनि चवण त रामती थाणे ते पहुतो। उतां जॾहिं हुनजी फरियाद दाख़िल नाहे थी त हू ओॿावड़ो थाणे ते पहुतो आहे। ओॿावड़ो थाणे जा जेके ही वीडियो जेके मंज़र अवांखे जेके टाइम न्यूज़ इन टाइम ॾेखारे पई टीवी स्क्रीन ते त हीउ जो पंहिंजे घर वारनि ख़िलाफ़ जेको आहे शादी न कराइण ते जेको आहे हू एहतिजाजन जेको आहे थाणे ते वञी पहुतो आहे। जी अमीर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी मुंहिंजी मज़हर। आगाह कयो